अस्सलाम वालेकुम क़िसाgo में हमारी ख़िदमत में हाज़िर आहियां नई दुआ सां जिते बि जो ख़ुशि जो शादी आबाद जो मौसम जो कुझु असरु आहे इन करे वॉइस क्वालिटी दबियल आहे घटि आहे किरियल आहे जंहिंजे लाइ मां खां बसि चाहियां थो कमिटमेंट आहे ऐं कोशिशि सां ज़िंदगी में माण्हू पंहिंजे कमिटमेंट्स खे पूरो करे ऐं जेको उन जो टाइम हूंदो आहे उन ते हाज़िर थिए अलाह साईं शऊर ॾे होश ॾे अकुलु ॾे ऐं कॉन्शियसनेस हुजे त माण्हू अवां जी ख़िदमत में मुस्तक़िल जेसि ताईं हयाती आहे पंहिंजी पूरी सोच ऐं ख़्याल सां हाज़िर थींदो रहे। अॼु असीं ज़िंदगी में जेकॾहिं कुझु मौज़ू हूंदा आहिनि जिते असां बार बार ॻाल्हाईंदा आहियूं उहा हूंदी आहे खणो करे परवरिश जी ज़िंदगी में अॻियां हलण जो अहसासु असां लाइफ में अॻियां कीअं था हलूं। हाणे त ईअं बि आहे त जॾहिं असां परवरिश जी ॻाल्हि कंदा आहियूं त हुन में वरी तालीम ऐं तरबियत ॿई अची वेंदा आहिनि त ॿार खे छाकाणि त वॾे जी बि परवरिश थिए ई थी पर जॾहिं माण्हू पंहिंजे कुलनि ते पाण बीहे थो त पोइ आहिस्ते आहिस्ते उहो पंहिंजी परवरिश में पाण ॾिसो वठे थो उहा ॿी शइ आहे। पर जेसि ताईं असां नंढी उमिरि में आहियूं अलाह माफ़ु करे मतिलबु वालदेन जे लाइ माण्हू ॾिसे थो त उहे सपोर्ट कंदा आहिनि को ॿियो माण्हू सपोर्ट कंदो आहे जेसि ताईं माण्हू इन क़ाबिल थी सघे जो हयाती में उहो कुझु करे सघे त उहा परवरिश ऐं उहा जेका तालीम ऐं तरबियत आहे उहा पंहिंजी जाइ ते ख़ासि मक़ाम रखे थी। हाणे जॾहिं असांजा ॿार वॾा थी वेंदा आहिनि त पोइ असां सम्झंदा आहियूं त असांजी मुकमिल जॾहिं टर्न अप करे छॾियो आहे हिननि खे ऐं पोइ जॾहिं अजीब ग़रीब क़िस्म जी हुननि जूं ख़्वाहिशुनि जो इज़हार थींदो आहे ऐं हू पंहिंजे पाण खे कुझु रऊनत में वठी वेंदा आहिनि कुझु सम्झणु लॻंदा आहिनि त पोइ उन महिल ज़िंदगी ॾाढी अजीब थी वेंदी आहे त हीअ सभु छा पियो थो थिए। मिसाल तौरु असां जेकॾहिं गौर कयूं ऐं गौर सां ॾिसूं त असांखे मुश्किल सां सम्झ में ईंदो आहे त हयातीअ में असां पंहिंजे ॿारनि खे उहा कहिड़ी तरबियत ॾिनी आहे जेका खे ज़िंदगीअ में अॻियां कमु अची सघे। मां हिते मोबाइल में कुझु सर्च कयां पियो थो चाहियां थो त मां वाश ॻोल्हे वठां ऐं तव्हांखे उहा हितां पढ़ी बि ॿुधायां ऐं उहो इन करे ज़रूरी आहे ख़ौफ़ नज़र त असांखे ख़बर पवणु घुरिजे त हयाती में जेके शऊर जा ॾाका आहिनि उहे कीअं तय थियनि था। शाहनवाज़ आहे चन्ना मुंहिंजे औलाद वांगुरु आहे नंढनि ॿारनि वांगुरु बचनि वांगुरु आहे ख़ूब सुठियूं सभई दोस्त मोकिलींदा रहंदा आहिनि प्यारा मोकिलींदा रहंदा आहिनि ॿार मोकिलींदा रहंदा आहिनि त उन्हनि खे ॾिसबो आहे ऐं पढ़िबो आहे ऐं गौर कबो आहे त हीअ कहिड़ी शइ आहे जेका इंसान खे कंहिं जाइ ते वठी वञे थी कहिड़ी मुहबत आहे जेका इंसान खे महसूसु कराए थी ज़िंदगीअ जी तरबियत कीअं थिए थी। हिकिड़ी जेका हिन में हिकायत मोकिलियल आहे मूंखे उहा आहे त फ़लस्तीन जे हिकिड़े स्कूल में मास्तराणीअ ॿारनि खे टेस्ट में पहिरीं पोज़ीशन वठण वारनि सां वाइदो कयो हुयो त जेको बि पहिरियों नंबर ईंदो उनखे बूटनि जी हिकु नई जोड़ी ॾिनी वेंदी मतिलबु नवां जूता जेके उनखे मिलंदा। हाणे जॾहिं टेस्ट थी वई सॉरी त इतफ़ाक़ सां सॼे स्कूल जा सॼी क्लास जा जेके ॿार हुया न उनजो हिकिड़ो नंबर अची वियो पहिरियों नंबर अची वियो। हाणे जोड़ो हुयो हिकिड़ो हाणे सम्झ में न पियो अचे त उहो कंहिंखे मिले ऐं कीअं थिए त हिननि सोचियो त कुणा कढूं था ऐं कुणनि कढण जे लाइ हुननि चयो त जंहिंजो बि नालो निकितो हिननि सभिनी जा नाला लिखो कुणा विझो जंहिंजो बि नालो निकितो त असां उनखे उहो जोड़ो बूट ॾींदासीं। त टीचर दॿे में जेके बि कागज़ हुया उन सभिनी खे मिक्स कयो ऐं जॾहिं सभिनी साम्हूं हिकिड़ो कागज़ कढी त उते लिखियलु हो वफ़ा अब्दुल करीम। वफ़ा अब्दुल करीम उन स्टूडेंट जो नालो हुयो न्याणी पढ़ंदी हुई उन क्लास में उनजो नालो हुयो जंहिंजो नालो निकितो त हिन खे जेको बूट आहे उहो इनाम तौरु ॾिनो वञे। हुनखे ॿारड़ी खे त ॾाढी ख़ुशी थी बेनता ख़ुशी थी छाकाणि त हुन वटि हो कोन बूट ॾाढो ॾुखियाई में हुई ऐं वालिद साहब बि कोन हुयो त टीचर हुनखे ॾिनो ऐं सभु ॿार ॾाढा ख़ुशि थिया। त जॾहिं टीचर पंहिंजे घर वई न त हुन इहा ॻाल्हि पंहिंजे मुड़ुस खे रोई ॿुधाई त उन मुड़ुस चयो त हीअ त मतिलबु मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हिन में रोअण जी कहिड़ी ॻाल्हि आहे त हुन चयो त ॻाल्हि रोअण जी इन करे आहे त मूंखे इहो अहसासु थियो त मूंखे माना मूं बूटनि जो त सोचियो पए पर मूंखे ॿारनि जी शायदि एतिरे अहसास जी ख़बर कान हुई छाकाणि त ॿारनि हुनजे मुख ते उन्हनि सभिनी शयुनि खे पढ़ी वरितो हुयो। इन करे हैरत जी ॻाल्हि इहा आहे त हर पर्चीअ ते लिखियलु हो वफ़ा अब्दुल करीम माना सभिनी ॿारनि हुनजी कैफ़ियतुनि खे ॼाणे पंहिंजो कोन नालो लिखियो हुयो बल्कि उन्हनि जे नालनि जी जाइ ते हुन हिकिड़ो ई नालो हर कंहिं लिखियो हुयो त जंहिं महिल बि कुणो निकिरे न त हुन वफ़ा अब्दुल करीम जो निकिरे। ॻाल्हि इहा आहे त इहा तरबियत आहे इहा तरबियत आहे जेका ॿुधाईंदी आहे त इंसान जे अंदर में कंहिंजो दर्द केतिरो आहे। ॿारनि खे तव्हां जेतिरो शऊर ॾींदो सम्झ ॾींदो होश ॾींदो ओतिरी होश जे पोयां कमु कंदा। हैदराबाद जे हिकु वॾे होटल में मौजूदु हुउसि मां असांजा कुझु महिमान दोस्त असां मानी पे खाधीसीं त वॉशरूम वञण जो इतफ़ाक़ थियो छॾे ॾियो मतिलबु वॾो ई होटल आहे तमामु सो वॉशरूम जो दरवाज़ो जीअं मूं खोलियो त मूं ॾिठो त सॼो जेको वॉशरूम आहे उहो टिश्यूज़ सां भरियो पियो आहे उन होटल में वॾा लॉन्ग टिश्यूज़ सर्व कंदा आहिनि सॼो जेको आहे सो टिश्यू सां भरियो पियो आहे मतिलबु सॼो बाथरूम पूरो 15-20 रोल खुलिया पिया हुजनि टिश्यू जा टिश्यू हुजे त 2 वॉशरूम गॾु हुया न त उहो जीअं थियो त मूं वेटर खे सॾु कयो त बाबा हीअ छा आहे हिते अने मां इहो ई ॾिसां पियो त मूं पासे वारो दरवाज़ो खोलियो पुछियुमि केरु आहे त कोन दरवाज़ो खोलियां त हुन में 3 ॿार अंदरि हुजनि
वेठा हुजनि अंदरि ऐं उहो टिश्यू पिया खोलीनि। मूं वेटर खे पुछियो मुंहिंजो हीउ छा आहे? त अञा मां हुन सां ॻाल्हायां ई पियो न त हिकिड़ो साहब अची निकितो, चई साईं छा इशू आहे? मुंहिंजो साईं ॿार आहिनि हीअ टिश्यूज़ होटल जा खणी पिया अचनि, नहीं सॼो हिकिड़ो त बाथरूम भरियल आहे, ॿियो बाथरूम बि भरीनि पिया था। चई साईं तव्हांजो मसइलो आहे को? तव्हांखे को मसइलो आहे? या होटल में रुॻो ॿ वॉशरूम्स आहिनि छा? मुंहिंजा ॿार आहिनि, करणु ॾियो न, पेमेंट मां कंदुसि, तव्हां कंदो छा? हुन वेटर बि ॿुधो पए, मूं बि ॿुधो पए, ऐं ॿारनि बि ॿुधो पए, मुंहिंजे अंदरि बि ॿुधो पए, पर शायदि जेको असांजो महिरबानी हो उनजे अंदरि खे कन ई कोन हुया। तरबियत अथव। हिकु ॿिए मोज़िज़ महिमान सां मुलाक़ात करण जे लाइ घर ते वियुसि त तंहिं ज़माने में जेको टैबलेट आहे, जेको तव्हां हाणे 15-20 हज़ार तव्हांखे मिले थो कंप्यूटर जो टैबलेट, इहो तंहिं ज़माने में शुरूआती दौर में 70 खां 75 हज़ार जो हिकिड़ो टैबलेट हूंदो हुयो। त मूंखे ड्राइंग रूम में विहारे उहो पाण एक्सक्यूज़ करे विया, शायदि उन्हनि कुझु रिफ्रेशमेंट वग़ैरह सोचियो हूंदो। त हुनजा 2 ॿार आया, हिकिड़ो 8 सालनि जो, हिकिड़ो 6 सालनि जो, ऐं उन्हनि जे हथ में उहो टैबलेट हुयो, जेका ईअं स्क्रीन वारो टैबलेट जेको चइबो आहे, कंप्यूटर स्क्रीन जेको हूंदो आहे, ऐं उहे 2 ॼणा उन टैबलेट सां टेबल टेनिस खेॾी रहिया हुआ। बॉल टेबल टेनिस जो हिकिड़ो धकु हणे, वरी ॿियो धकु हणे, हिकिड़ो धकु हणे। मां वटि ॾिसां हुननि खे 1,60,000 रुपया मुंहिंजे साम्हूं पिया हलनि। ईअं मां कंजूस आहियां, मां माइज़र आहियां, या मां फज़ूल ख़र्च आहियां, पर मूं सोचियो त एॾा पैसा आहिनि, हीअ ॿार छा पिया था कनि? इन मीन टाइम टियों ॿार अची वियो, उन वटि अलॻि हुयो। हाणे मूं हिसाबु लॻायो, माना 2,40,000 खां चढ़ंदा पिया वञूं मथे। किसो मुख़्तसिर, उहो 1.5-2 सालनि जी जेका सफ़ा नंढड़ी हुई न, उहा बि जॾहिं पंहिंजे पाण खे पकड़ी अंदरि आई त उन वटि टैबलेट हथ में हुयो। त मूं हुन खां पुछियो, मुंहिंजो छा आहे? चई यार वॾनि त स्कूल में पढ़नि था त चलो ठीकु आहे, हुनखे वठी ॾिनोसीं। नंढड़ी बि ज़िद करे पई, मुंहिंजो पर हाणे रुॻो पई रोए, हिन खे खमण वठी ॾेखारे रांदि वांदि त खेॾंदी पई। उन ज़माने जा 3,40,000 रुपया, 3,20,000 रुपया, कैलकुलेशन वरी ग़लति कयां पियो शायदि, रांदि जे हवाले हुआ। को इशू कोन, हुन में को मसइलो ई कोन। गाॾीअ में स्क्रीन अॻियां लॻे थो, जेको ख़तरनाक ॻाल्हि आहे, ड्राइवर खे स्क्रीन न ॾिसणु घुरिजे, फिल्म न ॾिसणु घुरिजे न, ॾिसंदा आहियूं असां आराम सां। उहा स्क्रीन दरअसल इन लाइ हूंदो आहे त असां मॉनिटर करे सघूं त गाॾी खे रिवर्स कीअं करिणो आहे, मोस्टली इन लाइ हूंदो आहे, ऐं फॉरवर्ड क्लियरेंस ॾिसणी हूंदी आहे। पर असां हुते फिल्म हलाए छॾींदा आहियूं, असांजा गाना पिया हलंदा आहिनि, ॿियूं शयूं पिया हलंदियूं आहिनि। अॻियां ठहियो ठीकु आहे, जेको ड्राइव करे पियो त उहो बि ॾिसे पियो, जेको हुन सां गॾु वेठो आहे उहो बि ॾिसे पियो, लाज़मन जेके 2 ॼणा पोयां वेठा आहिनि उहे बि विच में मुंडी करे ॾिसी सघनि था, पर न अलाए केतिरियूं गाॾियूं एॾियूं ॾिठियूं आहिनि जंहिंमें अॻियां बि स्क्रीन हूंदो आहे ऐं पोयां 2 सीटुनि ते हिकिड़ो स्क्रीन अलॻि हूंदो आहे। ॻाल्हि अलाए किथां खां शुरू कंदा आहियूं, अलाए केॾां वञी निकिरंदी आहे। असां छो नथा अहसास ॾियारियूं पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजनि जेके ऑफिस प्रिंस असांजा, जेको औलाद जवान थिए थो, उनखे असां हिन शइ जो अहसासु छो कोन था ॾियारियूं त कहिड़ी शइ जी कहिड़ी वर्त आहे, कहिड़ी शइ जी कहिड़ी क़ीमत आहे। हीअ जेको पहिरियों मूं किसो तव्हांखे ॿुधायो नंढड़ीअ जो, वफ़ा अब्दुल करीम जो, इहो सॼो सिर्फ़ु इन ॻाल्हि खे ज़ाहिर करे थो त उनखे तरबियत हुअणु घुरिजे औलाद खे। अलाह करे झझो ख़र्चु कनि, मौला करीम उन्हनि खे बेइंतिहा बेमिसाल ॾिए, पर जेकॾहिं हुननि खे इहो शऊर हुजे न त फज़ूल ख़र्ची छा आहे, कंजूसी छा आहे, विचित्रो रहणु छा आहे, त ज़िंदगी कामयाबी जा मरहला तेज़ी सां तय कंदी आहे। अॼु को ॾींहुं सिर्फ़ु एतिरो अर्ज़ु कयां थो, शायदि अञा ॻाल्हाए न पियो सघां। अलाह करीम मौसम जी किताब में दर में कर में सुखरे सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखंदो। थोरो गौर कजो, ॻाल्हि ॿिनि अहम आहे। इंशाअल्लाह लज़ीम बशर ते हयात ईंदड़ हफ़्ते वारी ख़िदमत में वरी हाज़िर थींदुसि। अल्लाह वाहे।